जैकाबाद ज़िले जो शुमार एशिया के गरम तरीन शहरन में थींदो आहे। हिन वक्त जैकाबाद ज़िलो शदीद गर्मी के लपेट में आहे तो बे पासे जैकाबाद के शहरियन के वाटर सप्लाई ज़रिए मिलंदड़ मिठे पानी की फ़राहमी मुअत्तल आहे। हफ़्ते खां भी वधीक ॾींहं गुज़री चुका आहिनि त हितां जा जेका शहरी आहिनि जो पीअण जे मिठे पाणी जी सख़्त किल्लत खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं उन दौरान हू जेका गॾा करे वारनि खां कचिरे वारो पाणी वापराइनि था, जंहिंसां जेको आहे कामनि समेत पेट जूं जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं में उहे माण्हू वठिजी वञनि था। वाटर सप्लाई जी स्कीम आहे इहो 15 ॾींहंनि खां तक़रीबन बंदि आहे। चवनि था त उते का बिजली कोन्हे, पर उतो जो बावजूदि उतां जेकी टैंकर माफ़िया आहे उहा उतो पाणी खणी करे सॼे शहर खे सप्लाई करे थी। उहो कमाई जो हिकिड़ो नओं ज़रियो ठाहियो अथऊं। अगरि पाणी मिले थो थोरो घणो त उहो बि जेको आहे नालियुनि सां मिलियल गॾियल पाणी अचे थो, जेको कंहिं बि कम जो न आहे। हिननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द वाटर सप्लाई ज़रिए मिलंदड़ मिठे पानी की फ़राहमी खे यकीनी बणायो वञे।